लीडर टीवी के प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है। मूंसां गॾु मौजूद है मोहतरमा डॉक्टर आमना सूमरो साहिबा। आमना सूमरो पुराणे लाड़काणे ज़िले जी ऐं हाणे कंबर शादातकोट ज़िले जी वेठल ॻोठ वगण आली खबड़ जे उन में उन जी जनम भूमि थी। उतो पोइ पढ़ंदी नेठि अचे कराची पहुती। सिंधी में शख्सियतुनि ते उन जी PhD थियल आहे। पाण सिंध जे एजुकेशन जे खाते में असिस्टेंट प्रोफेसर आहे ऐं पढ़ाइण जो कमु कंदी आहे। ऐं एजुकेशन खाते मूजिबि ऐं डॉक्टर आमना सूमरो मूजिबि ॿिन्ही जूं ॻाल्हियूं साॻियूं बीठियूं आहिनि त हीअ रोज़ु पढ़ाइणु वेंदी आहे ऐं पढ़ाइण जे बारे में हिन कॾहिं बि कीॿायो कोन्हे ऐं हूअ सम्झे थी त पाकिस्तान जी बहितरी औरतुनि जे तालीम में ई रखियल आहे। इन करे हू पाण इन कम ते लॻल आहे। अॼु असां आमना सूमरे खे गुज़ारिश कई त असांखे थोरो टाइम ॾियनि। हुनजी महिरबानी लीडर टीवी जे पारां असां थोरो था मञूं। अचो त आमना सूमरो साहिबा सां ॻाल्हायूं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम डॉक्टर। वॾी महिरबानी अवां असांखे टाइम ॾिनो। मूं अवांजी सॼी ॻाल्हि त करे छॾी। अवां आयो केरु हाणे तव्हां पंहिंजे ज़ुबान सां ॿुधायो तव्हां कॾहिं ॼावायो ॻोठ शहर ज़िलो पोइ तव्हां मुंहिंजे तारीफ़ में ॿुधाए त छॾियो आहे पर उन खां पहिरीं लीडर टीवी जे चैनल जी तव्हांजे मूंखे तमामु घणो शुक्रगुज़ार हुजणु खपे जो मूंखे तव्हां सॾियो ऐं हिन प्लेटफॉर्म ते मूंखे मौक़ो ॾिनो। ऐं घणे अरसे खां पोइ मां मीडिया जे तवसुस सां पंहिंजे नाज़रीन सां हाज़रीन सां मुखातिबु थियां पई। सिंध जे इंटेलेक्चुअल्स सां, सिंध जे अवाम सां ऐं असांजे सभिनी तालीम याफ़्ता ऐं सिंध जे अवाम सां मुखातिबु आहियां काफ़ी घणे अरसे खां पोइ। छाकाणि जो मुंहिंजो पंहिंजो तालुक़ु बि मीडिया सां बि रहियो आहे। तंहिंजे करे मूंखे इलाही घणी ख़ुशी थिए पई तव्हां असांखे सॾियो। महिरबानी। हा अवां ॼावायो हाणे उतां खां शुरू कयो। हा मुंहिंजी पैदाइश थी आहे जीअं तव्हां ॿुधायो त हाणे आहे कंबर शदातकोट ज़िलो ऐं ॻोठ आहे आली खबड़ वगण शहर जो आहे। नंढो ॻोठ आहे। उतां जी इंतिहाई जेको आहे सो सभु तक़रीबन हाणे त तालीम याफ़्ता माण्हू आहिनि पर असां जंहिं दौर में पैदा थियासीं त मां पंहिंजे ॻोठ जी बि पहिरीं छोकिरी आहियां जो मुंहिंजे बाबा जेको आहे सो ऐं मुंहिंजी फैमिली मुंहिंजी मदर इहो इनिशिएटिव वरितो त असां पंहिंजी न्याणी खे तालीम हासिलु कराईंदासीं। तव्हांजे बाबा ऐं अम्मा उन्हनि जो हवालो ॾे। मुंहिंजे बाबा ऐं अम्मा जेको आहे सो मुंहिंजो बाबा त यतीम थी पलियो। असांजे दादा साईं जी बाबा वॾे जी डेथ थी वई। उनखे पंहिंजी पुफीअ पालियो ऐं ॿ दर्जा उनखे पढ़ाया बि हुई पर पोइ बाबा गुरबत जे करे जेको आहे अॻिते न पढ़ी सघियो। पर बाबा पंहिंजी औलाद में सभिनी खे तालीम ॾियारी। न पोइ वालिद साहब कयो छा? हारपो कंदा हुया। हारपो कंदा हुया ऐं कारपेंटर हुया। असीं दोदाई सूमरा आहियूं त असांजी जेका किरत आहे ख़ानदानी उहो आहे रखण को कमु। मां खिल जी ॻाल्हि हिकिड़ी पुछांव थो। हा पुछी वठो। दोदाई सूमरा चया अथव पोइ दोदे सूमरे वारा बि इहे ई रखण आहे। ॾिसो हाणे कंहिं बि ऑक्यूपेशन सां त हर न मूंखे न मां त जॾहिं अवांजो ॿुधो त वालिद साहब हारपो कंदो त मूं चयो वाह मुंहिंजे बाबा खे मां पंहिंजे अखियुनि सां हारपो कंदे ॾिठो आहे। मां हारपो कंदे उन्हनि ॾे मानी बि खणी वई आहियां एतिरी नंढड़ी एज में जॾहिं मां 4 सालनि जी हुयसि। ऐं अम्मा बि कंदी उन सां गॾु कमु? मुंहिंजी अम्मा बि पंहिंजी जवानी में कयो। माना उहा ॿ कम कंदी? बिल्कुलु जी जी। घर जा कम बि ऐं बनी बि? जी बनी बि ऐं घर बि बिल्कुलु। भाउ भेण घणा आहिनि? असांखे मूंखे 3 भाइर हुया माना हाणे उहे एक्सपायर थी चुका आहिनि। हिकु भाउ आहे मूंखे 2 भाइर मुंहिंजा एक्सपायर थी विया आहिनि ऐं मूंखे 3 भेनर आहिनि। मां सभिनी में नंढी आहियां। भेणूं आहिनि? भेणूं आहिनि। अच्छा भाइर गुज़ारे विया? जी जी भाइरनि जी रिसेंटली हाणे डेथ थी वई आहे। हाणे उहो भाउ हिकिड़ो छा कंदो? मुंहिंजो वॾो भाउ जेको आहे उहो पहिरियां नवंदेरो शुगर मिल में हुयो एज़ अ हेड क्लर्क मोहम्मद इब्राहिम सूमरो। उहो गुज़ारे कॾहिं वियो? उहो 2021 में। हुन लॉ बि कई हुई वकील बि वकालत बि। अच्छा जी जी। उन खां अवल हू शदातकोट टेक्सटाइल मिल में ऐं हिकिड़ी जेको आहे सो मार्केटिंग कंपनी में कमु कंदा। न मोहम्मद इब्राहिम साहब खां अवल ॿियो भाउ गुज़ारे वियो? न मोहम्मद इब्राहिम सूमरे खां अवल जेको भाउ गुज़ारे वियो उहो मूंखां तक़रीबन 4-5 साल वॾो हुयो। उनखे पंहिंजो कारोबार हुयो। उनजो नालो? मोहम्मद मुराद सूमरो। शादीशुदा हुआ? जी शादीशुदा। पोइ पुठियां उन्हनि जा ॿार आहिनि? या कीन न आहिनि। अच्छा
ऐं भेणूं तव्हांजूं छा कनि? मुंहिंजूं भेणूं तक़रीबन प्राइमरी जा 2-3 दर्जा पढ़ी सघियूं, पर पोइ बाद में उन्हनि खे हाउस वाइफ थियणो पियो। तव्हां खां वॾियूं नंढियूं? मूंखां सभु वॾा आहिनि। सभु वॾा आहिनि। जी जी। अच्छा, तव्हां नंढी आहियो तॾहिं आख़िर में वालदेन ॾिठो त हिनखे भला पढ़ाई? वालदेन ॾिठो ऐं मुंहिंजे भाउ जे लाइ मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजे लाइ इहो ई सोचियो त मां इन सिलसिले में लाड़काणे माइग्रेट बि कंदुसि। जेकॾहिं मूंखे हैदराबाद माइग्रेट करिणो पियो तॾहिं बि कंदुसि, पर मां पंहिंजे ॿारनि खे आला तालीम ॾियारींदुसि। पोइ अवां उते वॻड़नि में पढ़ियो? मां 1 दर्जो पढ़ियो आहे पंहिंजे ॻोठ में, पहिरियों दर्जो। हा, पहिरियों मूंखे मुंहिंजे पहिरियों जेको उस्तादु हुयो उहो हुयो सुल्तान अमन जतोई। उन्हनि मूंखे पहिरियों दर्जो पढ़ायो हुयो। जी। ऐं पोइ वरी काॾे वियो, लॾे आया? असां शिफ्ट थी आयासीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, इहा शिफ्टिंग कीअं थी आहे, छो थी हूंदी? इहा इन जे करे थी त बाबा जेको आहे सो ॻोठ में एतिरा मौक़ा न आहिनि छोकिरियुनि जी तालीम जा। ओके। अॻिते जेकॾहिं 5 दर्जा पढ़ायमि बि, हालांकि तव्हां कबीलाई बि न आहियो? न, असां कबीलाई बिल्कुलु बि न आहियूं। समाट आहियो, मुंहिंजे ख़ानदान में समाट आहियूं असां, ऐं जेको आहे मुंहिंजे ख़ानदान में सभु तालीम याफ़्ता रहिया आहिनि वक़्तनि ब वक़्तनि। मुंहिंजा वॾा जेके आहिनि आलिम स्कॉलर रहिया आहिनि, दीनी आलिम या कीअं बि। पर बाबा खे इहो हुयो ऐं अम्मा खे त अंदेशो हुयो उन्हनि खे त शायदि असांजी न्याणी वधीक आला तालीम जे लाइ असां केॾांहुं मोकिलींदासीं ऐं अकेली कीअं मोकिलींदासीं, इन करे असां घर ई शिफ्ट था कयूं। अव्हां जे करे अव्हां जा वालदेन लाड़काणे आया? लाड़काणे आया। लाड़काणे शहर में हाणे तव्हांजो प्राइमरी थियो? प्राइमरी मुंहिंजी एजुकेशन 4 साल पोइ हाई स्कूल? हाई स्कूल कहिड़े स्कूल में? पीसी प्रैक्टिसिंग स्कूल आहे, जेको 1921 में क़ाइमु थियो आहे लाड़काणे में। प्रैक्टिसिंग स्कूल, नालो ई उनजो इहो आहे? हा जी, नालो ई उहो आहे। उते एलिमेंट्री जी जेके टीचर अॻे अपॉइंट थींदा हुआ उन्हनि जूं ट्रेनिंग्स थींदी हुयूं, जेके बि टीचर्स PhD थींदा या। अच्छा, मतिलबु उहो ट्रेनिंग स्कूल बि आहे? ट्रेनिंग स्कूल बि आहे ऐं ॿारनि जो स्कूल बि आहे। अञा आहे? अञा ताईं आहे। ऐं उन जा जेके ॿार पढ़ियल आहिनि उहे हिन वक़्तु कराची, इस्लामाबाद, ओवरऑल मुल्क खां ॿाहिरि मुल्क जे अंदरि उन्हनि वॾो कंट्रीब्यूशन ॾिनो आहे पंहिंजे पंहिंजे इदारनि में रही करे। वाह। ऐं पोइ तव्हां मूंखे ख़ुशी आहे त मां PC स्कूल में। वाह वाह, इहो माण्हू खे फ़ख्रु हुजणु खपे पंहिंजे इदारे। फ़ख्रु आहे। ऐं मुंहिंजो जेकॾहिं रिकॉर्ड ॾिठो वेंदो त शायदि मुंहिंजे रिकॉर्ड में, मुंहिंजे ब्रदर जे रिकॉर्ड में शायदि असां 4 सालनि में शायदि 3 या 4 ॾींहं मोकल कईसीं। अच्छा, छो घर न वणंदो हो छा? न, बिल्कुलु न। न वणंदो हुयो, बुखार में बि स्कूल में अचंदा हुआसीं। अच्छा, शौक़ु हूंदो हो। असांजो स्कूल बि अहिड़ो हुयो, शायदि उनखे क़ाइमु करण वारा बि अहिड़ा के आला रूह हुया, पाक रूह हुया, जिते वञी तव्हांखे अॼु बि जेको आहे सो न लाड़काणे जे इमारतुनि में तमामु पुराणी इमारत आहे ऐं अॼु बि शानदार बीठी आहे। वाह। त मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ु आहे त मां PC स्कूल मां पढ़ियमि प्राइमरी। हाई स्कूल? हाई स्कूल मूं गर्ल्स हाई स्कूल आहे काइम शाह बुखारी जे भरिसां लाड़काणे में, मेन रोड ते। जी, मेन रोड ते उतां कयो। ऐं उनखां पोइ उनजे साम्हूं ई पंहिंजो असांजो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज आहे हिन वक़्तु, पर इहो कॉलेज जेको आहे तंहिं वक़्तु में जॾहिं हसन अली अफ़ांदी सिंध मदरसतुल इस्लाम जो बुनियादु रखियो, तंहिं दौर में ई लाड़काणे जा जेके माना ताक़त रखण वारा माण्हू हुआ उन्हनि सां गॾु ऐं जेके सोशल एक्टिविस्ट हुया उन्हनि सां गॾिजी हुननि हिकिड़ो चंदो क़ाइमु करे इहो इमारत उन ई नक्शे ते आहे जंहिं ते सिंध मदरसे जी इमारत बीठल आहे। अच्छा। जी जी, इहो बि तक़रीबन 1918 ऐं 21 जे दौर जी आहे। हा, पर हू त अवल जो आहे। जी जी, सिंध मदरसो। हा, उहो अवल जो आहे, पर बाद में जेका ब्रांच जनाब कायदे आज़म पढ़ियो आहे त माना पुराणो हूंदो। उहो त पुराणो आहे, पर उनजी ब्रांच जेका आहे उनजो एज़ इट इज़ नक्शो उहो ई आहे जेको सिंध मदरसे आहे। अवां मैट्रिक उतां कई? मैट्रिक मूं कई। कहिड़े ग्रेड में कयो? A ग्रेड में। होशियारु हो? यकीनन हुयसि। हा। ऐं घणनि खां होशियारु हो या कुझु खां होशियारु? घणनि खां होशियारु हुयसि। अच्छा, इहो माना तव्हांखे ख़बर हुई त मां कमांड करे सघां थी? मूंखे ख़बर हुई, पर मुंहिंजे चौधारी जेको माहौल हुया, मुंहिंजो जेका टीचर्स हुया या मुंहिंजो जेका सोशल सर्कल हुयो उहो मूंखे होशियारु ॿार में ॻणींदो हुयो। अच्छा। तंहिंजे करे ॾिसो न, ॿार त हर कोई ॿारु जॾहिं हूंदो आहे त उहो पाण खे दुरुस्त ई सम्झंदो आहे। नंढपण में स्कूल जी प्रोग्रेस पंहिंजे वॾनि खे सुठी ॿुधाईंदो आहे त जीअं मां मार न खावां, जीअं मूंखे का तंबीह न कई वई, जीअं मूंखे एप्रिशिएट कयो वञे। पर मूंखे जेका रिपोर्ट मिली आहे, मूंखे अॼु बि पंहिंजे ज़हन में उहे अक्स आहिनि त मूंखे केतिरो एप्रिशिएट कयो वेंदो हुयो ऐं मां केतिरी क़दुरु हुयसि। मूंखे यादि आहे मां 2 क्लास में डिबेट कई हुई उन दौर में। क्लास 2 में 83 में PC स्कूल में 83 में मां 2 क्लास में आहियां ऐं मां पहिरियों दफ़ो मूंखे मुंहिंजे टीचर खणी करे बाह ते
ऐं जेको आहे मूंखां जेको आहे सो तक़रीर पढ़ाई हो ऐं मूं लिखी बि पाण वई वाह जी अच्छा लिखण जो माना मर्ज़ तोखे पुराणो आहे हा अच्छा मूंखे चयो वियो त हीउ जेको कमु आहे न हीउ तव्हांखे करिणो आहे हीअ किताब आहिनि हीअ तव्हांजी टेबल आहे हीअ तव्हांजी कुर्सी आहे हीअ किताब आहिनि हीअ अख़बारूं आहिनि हाणे पढ़ंदव बि तव्हां लिखंदव बि तव्हां कोई तव्हांखे इहे मुंहिंजे पेरेंट्स चयो मूंखे पेरेंट्स मुंहिंजे ब्रदर्स चयो मुंहिंजे अच्छा सिस्टर्स उन्हनि जीअं त उहे पढ़िया न आहिनि इन करे उन्हनि खे इल्म जे लाइ ॿिए नमूने जी कशिश आहे उत्साह उन्हनि मूंखे ॾिनो उन्हनि खे कशिश ॾाढी हुई मुंहिंजे भेणुनि खे ऐं हर कोई मूंखे पंहिंजे पंहिंजे टाइम ते हलाईंदो हुयो माना हर कंहिंजो स्पेसिफिक टाइम हुयो मां हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजे क्लास जी डेली रिपोर्ट ॾींदी हुअसि मदर खे अलॻि फादर खे अलॻि सिस्टर्स खे अलॻि भाइरनि खे अलॻि मैडम हिकिड़ी ॿी ॻाल्हि ओचितो मुंहिंजे ज़हन में आई आहे हाणे अव्हां जूं भेणूं त पढ़णिजी वियूं न जी जी उन्हनि ॿ दर्जा टे दर्जा पढ़िया वधीक पढ़ी न सघियूं जी जी जंहिंजो मूंखे अफ़सोस आहे ज़ाहिर आहे असां सभिनी खे अफ़सोस हुजणु खपे जी त हाणे उन्हनि जे औलाद ॾांहुं तालीम जे बारे में रवैयो छा आहे उहे उन्हनि जी औलाद माशाअल्लाह बेस्ट आहे अच्छा हा उन्हनि पंहिंजी पंहिंजी पोज़ीशन माना का कसर न छॾी न का कसर न छॾी आहे माना हुननि जी जेका इल्म हासिलु करण जी जेका उञ हुई उन्हनि पहिरियां त मूं में ट्रांसफॉर्म कनि मूंखे अॻिते वधंदे ॾिसी ऐं मूंखे अॻिते वधाईंदे मूंखे डिसिप्लिन में आणींदे अॼु मां जेको कुझु बि आहियां जंहिं बि प्लेटफॉर्म ते मां ज़िंदगी में 15 सालनि जी एज खां मां कमु कयो आहे ऐं मां फील्ड में रही आहियां इहो सॼो कुझु मुंहिंजे क्रेडिट जेको आहे ठीकु आहे बाय नेचर ख़ुदा मूंखे एतिरी ज़हानत ॾिनी आहे या मूंखे एतिरा टैलेंट ॾिना आहिनि पर जेका तरबियत आहे न उहा वॾो सोशली हा सोशली उहा तरबियत जेका आहे न वॾो काउंट थी करे त पेरेंट्स तव्हांखे कहिड़ा मिलनि था उहे तव्हांखे कीअं जज कनि था कीअं तव्हांखे फैसिलिटेट कनि था ऐं मूंखे फैसिलिटेट कयो वियो मुंहिंजे भाइरनि मुंहिंजे भेणुनि ऐं मुंहिंजे पीउ मां ऐं मां बि वरी अहिड़ो ॿारु हुयसि उन दौर जो जेको ईच एंड एवरीथिंग माना आॾो ईंदी हुई ऐं मां पढ़ी वेंदी हुयसि वाह त मां पोज़ीशन होल्डर आहियां प्राइमरी खां हाणे तव्हां मैट्रिक पढ़ी ए ग्रेड में पोइ आयो इंटरमीडिएट कयो कॉलेज में उते तव्हांखे पीउ मां चयो हूंदो त डॉक्टरी कर यकीनन पोइ छा थियो डॉक्टरी मां न करे सघियमि मां हिकिड़ी मार्क तां तंहिं दौर में असांजे ग्रेड सिस्टम हूंदो हो ग्रेड सिस्टम जे करे जेको आहे 95 में मां 96 में मां रहिजी वियमि हिकिड़ी मार्क जे करे ऐं पोइ मूं एतिरो चयो त मां एतिरी माना कमिटेड थी करे माना उहो टाइम जेको ॿार रांदि रूंद कंदा आहिनि गुॾनि सां खेॾंदा आहिनि मूंखे 8वीं क्लास में अची ख़बर पई त छोकिरियूं जेका गुॾी जी रांदि खेॾंदियूं आहिनि उन में शादी वियांह हूंदो आहे मूंखे ख़बर न हूंदी ऐं मुंहिंजा बॉय कट डायना कट वार हूंदा हुया त मां इहो सोचींदी ऐं क़ुर पाक में मां 5th क्लास में उन जे बावजूद बि मूंखे इन्हनि शयुनि जी ख़बर न हूंदी छाजे करे जो मुंहिंजो सॼो तालुक़ु हूंदो हो सिर्फ़ु पढ़ण सां ऐं पोइ लिखण सां असाइनमेंट मां लिखी वेंदी हुयमि ऐं असाइनमेंट तव्हांखे ख़बर आहे त उन दौर में कोई ॿार कोन लिखंदो हुओ उहो फेयर कापी कंदा हुया पर मां असाइनमेंट कंदी हुयमि पोइ बसि इहो आहे त ख़ुशी आहे मूंखे हिन ॻाल्हि ते त काइनात जे मालिक जेका मूंखे नेचर ॾिनी जेको शऊर ॾिनो जेको मूंखे पंहिंजे फैमिली मां शऊर मिलियो मां उनखे इनहेंस कयो मां बाबा खे पहिरियों दफ़ो चयो त तव्हां मूंखे इजाज़त ॾियो मेडिकल में सिलेक्शन न थी आहे पर तव्हां मूंखे मीडिया में वञण जी इजाज़त ॾियो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदसि त मां तव्हांजी धीउ आहियां माण्हू तव्हांखे सुञाणींदा त आमना सूमरो जो बाबा ही आहे ऐं मुंहिंजी सुञाणप त तव्हां ऑलरेडी आहियो त पोइ बाबा चयो जॾहिं एॾी वॾी वकालत करे सघे थी पंहिंजे लाइ गो एंड डू इट पोइ तव्हां छा कयो आहे हाणे पढ़ियव हा मां ग्रेजुएशन कई ऐं सेकेंड टाइम मां एग्ज़ाम में न वेठमि मुंहिंजो इरादो बिल्कुलु न इम्प्रूव मां न कयो मुंहिंजे दौर में चांस हुयो इम्प्रूव करण जो पर मूंखे इहो अहसासु ज़रूरु थियो त अमीरनि जा ॿार बोर्डनि मां कीअं था सिलेक्ट थियनि ऐं ग़रीब जो जेको ॿारु आहे उहो बोर्ड मां या ज़िंदगी मां कीअं थो निगलेक्ट थिए मां इतां वधीक सेंसिटिव थी वियमि सेंसिटिव तां ऑलरेडी मां हुयसि इतां मां सेंसिटिव थियमि ऐं मूं चयो त न हाणे उहो कबो जेको हेॾा नथो थी सघे त पोइ हीउ रस्तो छो जो ॾिसो न मल्टी डायमेंशनल जेके ॿार हूंदा आहिनि स्कूलनि ऐं कॉलेजनि में उन्हनि जे लाइ का बि फील्ड ईअं न हूंदी आहे त हू नथो चूज़ करे सघे मां त चूज़ करे पई सघियसि ऐं मां कयो पोइ तव्हां BSc कई मां ग्रेजुएशन कई ऐं अॻिते वधण जो मुंहिंजो इहो चांस हुयो त मां साइंस में मास्टर ऑफ साइंस कयां जेको आहे ऐं शहर खां ॿाहिरि वञा
हाणे मुंहिंजे लाइ वॾी में वॾी हर्डल इहा हुई त मां पेरेंट्स खे कीअं छॾियां जिन जे लाइ मां अलॻि ॿिए वेही यादि कंदी जेके तुंहिंजे करे आया, जेके मुंहिंजे करे आया ऐं जिन खां मां हिकु सेकेंड बि जुदा न थी हुयमि ज़िंदगी में। इट वॉज़ वेरी टेरेबल सिचुएशन। पर पोइ मूं चयो त ठीकु आहे, जेका मुहबत आहे, जेको प्यारु आहे, जेको शऊर आहे, उहो मां हिते रही करे बि हासिलु करे सघां थी। ज़रूरी न आहे त मां MSc कयां, मां कंहिं ॿी फील्ड में बि। ऐं पोइ मूं चयो त बसि मां लाइब्रेरी साइंस में कंदसि, छो जो मूंखे किताबनि सां त ख़बर आहे, मूंखे कलेक्शन आहे पढ़ण जो। मूं चयो त ठीकु आहे, इहो बि न त पोइ सोशियोलॉजी में थी कयां। सोशियोलॉजी जो असांजे दौर में कंहिं क़िस्म जो कोई सब्जेक्ट कॉलेजिस में इन न हुयो ऐं मां ज़ाहिर आहे हाणे कॉलेज लाइफ ते हुयसि। उनखां पोइ मूं सोचियो त बाबा जेका शइ मां 2 क्लास में वेही पढ़ंदी हुयमि, शाइरी ऐं कालम ऐं स्टोरियूं, सिंधी जूं, उर्दू जूं, अहमद नदीम कासमी, मंटो ऐं जेको आहे फातिमा सुरैया बजिया ऐं जेको आहे सो विशू पाशा, अयाज़ कादरी, मां छो न ओॾां हली वञा। छो जो शाह लतीफ़ त असांजो सूंहुं आहे न शहूर जो, सिंध जे शहूर जो, मुंहिंजे घराणे जो। मूं चयो ठीकु आहे, लिटरेचर में था कयूं। पॉलिटिकल साइंस छॾी, IR छॾियमि। हालांकि इहे सभु सब्जेक्ट मुंहिंजा खॿे हथ जो खेल हुया। ऐं पोइ मां लिटरेचर खे चूज़ कयो। लिटरेचर खे चूज़ कंदे मूं मास्टर्स कई, उहा मुंहिंजी फस्ट क्लास में हुई। मास्टर्स करण खां पोइ मूंखे इहो थियो जो मां 9th क्लास में पंहिंजी मदर खे चयो हुयो, मूंखे उन्हनि हिकिड़े ॾींहुं ॾींहं हुया तक़रीबन जून जुलाई जा वेकेशन हुई, मां बिटाई साहब जी शाइरी खे ख़ुशख़त करे रही हुयमि, ख़ुशख़ती में लिखी रही हुयमि। अखर सुठा तव्हांजा? हा, न मूंखे ख़ुशख़ती करण जो बाक़ाइदे शौक़ु हूंदो हुयो। मां प्रोग्राम ॿुधंदी हुयमि रेडियो ऐं टीवी ते ॾिसंदी हुयमि, रेडियो ते ॿुधंदी हुयमि। पोइ मां अम्मा खे उहे ॾेखारिया त अम्मी मूंखे चयो त तव्हां एतिरी देरि खां छा पिया वेठा लिखो। माना असांजे मदर जी इहा बि हुई त 3 कलाक थी विया आहिनि, लिखे छा पई। मूं हुनखे ॿुधायो, अम्मी हीअ अम्मा मां हीअ शइ लिखां पई, ॾेखारियमि। मूंखे चई पढ़ी ॿुधाए, हिननि जो मतिलबु ॿुधायो मूंखे। अच्छा, मूंखे हर शइ जो मतिलबु पुछियो वेंदो हुओ, हर शइ जो मक़सदु, हर चीज़ जो। ईअं मूंखे उहे शयूं यादि रहियूं। पोइ तव्हां रिपीट बि कयो पिया न? हा, रिपीट कयां, दोहराइण जे करे यादगिरो वधंदो आहे। जी। पोइ बसि मूं सोचियो त हाणे मां मास्टर्स कंदसि सिंधी में, लिटरेचर में। पोइ लिटरेचर में मूं कई ऐं फस्ट क्लास में कई। बाद में मूंखे इहो अहसासु थियो त मुंहिंजियूं जेके दोस्तियूं हुयूं, मुंहिंजियूं जेके सहेलियूं हुयूं, उन्हनि खां उन वक़्तु मुंहिंजी ज़िंदगी जो स्टैंडर्ड हाई हुयो, पर हो डॉक्टर थी वियूं ऐं मां जेको आहे सो उन्हनि में पहिरियों नंबर थी करे पोइ हिते रहिजी वियमि, घर में रहिजी वियमि। त पोइ मूं इहो चयो मां PhD करणु कराची वेंदमि। 2005-06 में मूंखे जॉब मिली आहे ऐं असां SLT जे तौर ते सिंध असेंबली बिल पास कयो ऐं असां उन ते आयासीं। मेरिट ते, प्योर मेरिट ते मां आयसि। ऐं उनखां पोइ मूं चयो त हाणे त मुंहिंजे लाइ आसानी आहे, मूंखे जॉब बि मिली वई ऐं मां कराची कयो, सिर्फ़ु फ़क़ति इन करे जो मुंहिंजी PhD उतां थी। माना डॉक्टर जेको लफ़्ज़ हुयो, बाबा जी ख़्वाहिश हुई, अम्मा जी ख़्वाहिश हुई ऐं भेणुनि जी ख़्वाहिश हुई त असांजी डॉक्टर थिए। त पोइ मां डॉक्टर थियमि, पर चङो जो आहे मेडिकल डॉक्टर न थियमि। ए त चइबो आहे न, खोड़ मेडिकल इन जे करे जो पोइ तव्हां PhD कई आहे? हा, कराची यूनिवर्सिटी, कराची यूनिवर्सिटी 2010 में। हाणे तव्हां 2015 में जी, अवां हाणे असिस्टेंट प्रोफेसर हिते कराची में ई आहे? मां हिते आहियां जी। ठीकु आहे। पाण हाणे हिकिड़ी साई खां पोइ तव्हां सां वरी ॻाल्हायूं था यकीन तव्हांजे एजुकेशन जे बारे में, जी, अदब जे बारे में। नाज़रीन, हीअ हुई डॉक्टर आमना सुमरो साहिबा ऐं हुनजी ज़ाती ज़िंदगी जो हिकिड़ो थोरो नंढिड़ो हाल अहिवाल मां ॾिठो। पाण हिकिड़ी साई खां पोइ वरी हिन सां ॻाल्हाईंदासीं हिन जे अदबी काविशनि ते ऐं उन लाड़नि ते जेके हिन में पैदा थिया, ख़ुदि पढ़ाई ते, पढ़ाइण जे बारे में। असां सां गॾु रहिजो।